अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती अॼु अचानक लाइव अचण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो त अॼु जेको रोड हादसो थियो आहे, जा अजल जो शिकार थिया आहिनि। हिकिड़ो कोरी आहे, ॿियो जोगी आहे ज़ात जो। उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं कुझु तइन कंदासीं त आख़िर इन जो ज़िम्मेवार केरु आहे, केरु आहे इन जो ज़िम्मेवार। छो ईअं लाशूं तड़पंदियूं रहियूं रोड ते ऐं एम्बुलेंस खे एतिरो टाइम छो लॻो। इन जे लाइ असां कोशिशि कंदासीं त ॿ मटियारी जा सीनियर सहाफ़ी, जेके हिकिड़ो त जशनदीद गवाह जेको हुते मौजूदु हो, ऐं ॿियो दोस्त जेको आए ॾींहुं अस्पतालुनि वग़ैरह ते लिखंदो आहे, ऐं टियों दोस्त MS जेके आहिनि हिते जा डॉक्टर ज़ाहिद शेख साहब। उनखे बि असीं कोशिशि कंदासीं ऑडियो लिंक ते आणींदासीं। सभिनी खां पहिरीं आऊं ज़मीर ख़ाशकली खे लाइन ते आणियां थो ऐं उनखां पुछूं था त ज़मीर आख़िर मामलो छा हो, एक्सीडेंट जे बारे में उनखां तफ़सील बि पुछूं था ऐं मालूमात कंदासीं त आख़िर इन जो ज़िम्मेवार केरु आहे। पर उनखां पहिरीं आऊं इहो चवंदुसि त इन्हनि सभिनी शयुनि जा ज़िम्मेवार असीं पाण आहियूं। केरु आहियूं? असीं पाण आहियूं। तारिक मेमन सीनियर सहाफ़ी जंहिं कमेंट्स में ॾाढी हिकिड़ी सुठी शइ लिखी त असां पाण अवाम, असां ज़िम्मेदार आहियूं इन्हनि सभिनी मामलनि जो। छो जो असां चुप जो रोज़ो रखी छॾियो आहे। असांखे ॻाल्हाइणो न आहे, सिर्फ़ु चुप जो रोज़ो रखी छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम ज़मीर। ज़मीर ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? ज़मीर सिंध जा मोती में तव्हांखे ख़ुशामदीद चवां थो। महिरबानी अदानान, तव्हांजी महिरबानी। ज़मीर छा था ॾिसो अॼु जो जेको एक्सीडेंट थियो आहे, ॿ दोस्त अजल जो शिकार थिया आहिनि, कीअं था ॾिसो ऐं तव्हां उते मौजूदु हो, थोरो उन जे बारे में ॿुधाईंदो। जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधायां त आउं हुन जॻह ते मौजूदु हुयुसि। मटियारी जेको आहे गौसिया मदरसो आहे, उन वटि ई वाक़ियो पेश आयो। ठीकु आहे। हुते मोटरसाइकिल जेको कोच लॻण जे करे टकरे नतीजे में किरी पियो। हुते जेको हिकिड़ो हमरा शाहिद कोरी नाले अजन शाह जा ॿई रहवासी आहे, उहो छॾे ताईं पहुत थी वियो। ऐं ॿियो जेको ज़ख़्मी हो, उन जी बि हालत ख़राब हुई। उन हेठियों जेको जिस्म हो झड़ो कम कोन पे कयो। उन मौके ते तक़रीबन हुते 2 माण्हू बि चलो आहे। हुते 1 कलाक ताईं उहे जेको लाश हुते वञी तज़लील पई थी, ऐं जेको ज़ख़्मी हो उहो ॾाढो तड़पंदो रहियो। उते ई मटियारी में आया आहिनि मोटरसाइकिलनि ते माण्हू। उन्हनि हॉस्पिटल वारनि खे ॿुधायो आहे त बाबा हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, उहो हुते ज़ख़्मी आहे हिकिड़ो माण्हू, उहो तड़पे पियो ऐं ॿियो पहुची थी वियो आहे। ऐं ख़ुदि हिकिड़ो चकर आयो ऐं हिते अस्पताल में मोटरसाइकिल ते चढ़ी करे एम्बुलेंस ते सर्विस कान हुई। उन खां पोइ मूं वरी हाजी शहज़ाद आरत सां राब्तो कयो। उन्हनि जी प्राइवेट जेका एम्बुलेंस सर्विस आहे उन सां, उहा बि उन्हनि जी गाॾी सां फिटल हुई। त हुन ॿुधायो। पोइ जेके 112 वारा आहिनि उहे पहुता आहिनि। उन्हनि की हुते हुन लाश खे उहो बि तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ 1 कलाक गुज़री वियो। उन खां पोइ पहुता आहिनि। ऐं हुते मतिलबु एतिरी सुस्ती जंहिंजी ॻाल्हि कोन्हे। अच्छा, इहो अॼु जो सीन कोन्हे, अहिड़ा वाक़िया असीं एज़ ए सहाफ़ी हर रोज़ ॾिसंदा रहंदा आहियूं। 5 खां वधीक हिते एम्बुलेंस जेके हिननि जूं आहिनि हिते मौजूदु आहिनि, सिहत खाते जूं तहलका हॉस्पिटल खे मिलियल आहिनि। 5 लॻभॻि 5 जे उहे हिकिड़ियूं हुते ख़राब कयूं आहिनि। उन्हनि खे बंदि भितियूं ॾेई बंदि करे हुते ॿिहारियो वियो आहे त ठाराणियूं बि न कनि। उन्हनि मां असरो लाहे ख़तमु कयो वियो आहे। अच्छा, हुन खां पोइ तव्हांखे ॿुधायां त अक्सर बिस्तर कान ॾिसंदव अहिड़ा वाक़िया रोड ते थींदा आहिनि। 1 कलाक ताईं तव्हां ॾिसो न, जंहिंजी इहा पोज़ीशन हूंदी, जंहिंजो आख़िरी साहु जेको खणंदो, जंहिंखे दिमाग़ में धकु लॻल हूंदो मरीज़ खे, उहो 1 कलाक ताईं हुते तड़पंदो। उन खां पोइ जेको आहे 1/2 कलाक जो प्रोसेस आहे हुनजी, जेसि ताईं हुते बेड ते आणिजे, हॉस्पिटल जे बेड ते आणिजे, उन ताईं 1/2 कलाक वरी ॿियो प्रोसेस। इन दौरान केतिरियूं इंसानी जानियूं हर रोज़ अक्सर करे पाण ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते बेड़ा वाक़िया हाईलाइट थींदा, हिकिड़ा कोन था अची वञनि। अच्छा, हॉस्पिटल जी जेका मुआफ़िया आहे हुनजो वरी अहिड़ो सिस्टम अॼु न ज़िले खे 2005 में मटियारी ज़िलो ठहियो आहे। उन खां पोइ तव्हां जे हिसाब लॻा असां जेको अखियुनि खां ॾिठो आहे त हज़ारनि जे तइदाद में अहिड़ा माण्हू आहिनि जेके वीचारा एम्बुलेंस सर्विस न हुजण जे करे, डॉक्टरनि जी खोट जे करे, दवाउनि जी खोट जे करे, ऑक्सीजन जी खोट जे करे, मुख़्तलिफ़ जेके आहिनि मशीनूं आहिनि उन्हनि जी खोट जे करे, ख़ासि करे बिल्कुलु जेको एम्बुलेंस वारो कमु आहे, इन जे करे अलाए केतिरियूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि। ज़मीरान, इहो मौज़ू अहिड़ो आहे जंहिंखे छेड़ींदासीं त सम्झां थो सॼो ॾींहुं बि ॻाल्हाइण लाइ घटि थी वेंदो। आउं रुॻो तव्हां खां इहो पुछणु चाहियां थो त भला हिन सॼे मामलनि जा ज़िम्मेवार आख़िर आहे केरु?
तव्हांजो चवणो त 10 खां 15 माण्हू हुते बीठल हुआ, ज़ाहिर आहे उतां गाॾियूं बि लंघंदियूं हूंदियूं, त छा को गाॾी प्राइवेट तौर ते कंहिंजी अहिड़ी कोन्हे जंहिंसां लाश भला खणी हॉस्पिटल ताईं पहुचाइजे, या असीं पाण बतौर इंसान बेहस थी आहियूं सफ़ा? दादा तव्हांखे ॿुधायां वॾी कहिड़ी ॻाल्हि इन खां वधीक कहिड़ी हूंदी त उते जेका मोटरवे जी गाॾी आहे उहा उते बीठी आहे, हुनजो जेको आहे ऑफिसर आहे उहो हुन गाॾीअ में वेठल आहे, अधु मुनो कलाक उते बीठो आहे, हुन एतिरी रुगो हिमत कान कई गाॾीअ मां निकिरी ॿाहिरि बीहे, रोड ताईं अची हुननि जे मथां बीहे, ज़ख़्मियुनि खे अची ॾिसे, आई आहे मोबाइल एम्बुलेंस जेका मटियारी जी मोबाइल आहे उहा आई आहे, उन अची पुछा कई आहे, जेॾीमहिल लाश खे जेको ज़ख़्मीअ खे ट्रांसफर कयो अथनि हुन में गाॾीअ में उते रखियो अथनि, हुन खां पोइ उते उहे आया तकड़ी तकड़ी पुछाजी अची विया छा थियो गुज़रो में धणी थी बि रहिया, उन खां पोइ पाण असुल ज़िम्मेवार जेको आहे उहो सिहत खातो आहे, सिहत खाते जेके कामोर आहिनि जेको हुते एमएस आहे उन खां सवाल आहे, जेको हितां जो जेको डीएचओ आहे उन खां सवाल आहे, त तव्हां ॿुधायो त एतिरी तव्हां वटि सर्विस आहे छा? ॿी तव्हांखे ॿुधायो त तव्हां मरीज़ इमरजेंसीअ में हिकिड़ो हेॾो तव्हांजो ज़ख़्मी माण्हू लॻो पियो आहे, हिकिड़ो पहुच लॻो पियो आहे, उन खां त 2000 रुपया तेल जो था वठो। अच्छा अहिड़ा वाकिया पाण वटि केतिरा हाईलाइट थिया आहिनि। कुझु ॾींहं पहिरीं तव्हां ॾिठो त हिकिड़ो वाकियो थियो टंगू अमरा जूं भॼियूं पियूं, असां उहो बि हाजी अब्दुल एम्बुलेंस जेका आहे प्राइवेट उन में खणी आया हुआ, उते उन्हनि ॿुधायो पियो त उते हुन सां हालत हुई, हुन जूं ॿई टंगू उते कलाक ताईं उहो माण्हू उते तड़पंदो रहियो, पोइ बि उते हुननि पहुची हुनखे हिते हॉस्पिटल आंदो आहे, हुन खां पोइ उते डॉक्टर साहिब आऊं अखियुनि ॾिठो गवाया जेको मूं पोस्ट बि रखी हुई, उते जेको डॉक्टर आहे उहो जज़्बात जो इज़हार करे कावड़जी वञे पियो, हुन जूं ॿिनि टंगू जेको हुन कटियल आहिनि बाक़ाइदे कटियल आहिनि रोड हादसे में, उनखे ॾिसे कोन पियो, उते बि हुन सां कावड़ जो इज़हार करे निकिरी हलियो पियो वञे त आऊं कोन ॾिसंदुसि। अरे यार हीअ कहिड़ी इंसानियत आहे? ठीकु पाण वटि जेको आहे वधि खां वधि इंसान लही आहे सिहत जो निज़ाम, उते तव्हां ॾिसो तव्हां इहो त आहे हिकिड़ो एम्बुलेंस जी सर्विस जेको ॿियो तव्हां सॼी हॉस्पिटल ॾिसो न, पाण खे रेफर सेंटर में मुंतकिल करे ॾिनी अथनि। अच्छा जेको DHQ आहे होॾां हुन पासे उहा शहर खां 2 किलोमीटर परे, छा कीअं माण्हू ॾिसनि, कीअं जेके अहिड़ा ज़ख़्मी आहिनि, हर रोज़ ई वाकिया थियनि था, ॿिया जहिड़ा थियनि था, जटा थियनि था, ॿियूं शयूं थियनि थियूं, जेके बि ज़ख़्मी थियनि था तक़रीबन मुंहिंजे ख्याल में जेके फौत थियनि था हुन में 75% जेको आहे उहो सिहत खातो मुलविस आहे। उन खां पोइ वरी उन जा जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, अच्छा चूंडियल नुमाइंदनि खां सवाल इहो आहे त हिकु तव्हां हिन रोड ते अचो पिया, तव्हांजा घर तव्हांजा बंगला तव्हांजा सभु इन क़ौमी शाहरान ते आबाद आहिनि, तव्हां घणा चकर था मटियो, तव्हांखे इहो ख़्यालु कयो आहे त यार ही माण्हू जेके आहिनि हीअं असांजा इंसान तव्हांजा ई वोटर आहिनि, हिननि ताज़ो तव्हांखे वोट ॾिना आहिनि, सिर्फ़ु उहे चूंडियल नुमाइंदा रुॻो सवाल त कनि, अचनि था विज़िटूं करे निकिरी वञनि था, बसि कंहिंजी को ज़िम्मेवार उहे ई माण्हू आहिनि जिन जे मथां आवाम ज़िम्मेवारियूं ॾे थो कुलनि ते, उहे चूंडियल नुमाइंदा ऐं उन्हनि जे तरफ़ां जेके मुक़ररु थियल आहिनि हिते कामोरा उहे ज़िम्मेवार आहिनि, सिहत खातो ज़िम्मेवार आहे। अच्छा हुन में मटियारी हॉस्पिटल 2 माण्हुनि जे हवाले कई हुई आहे, तव्हांखे ख़बर आहे 2 माण्हू आहिनि हेठि सतह जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे वॾो करे उते रखियो वियो आहे, उहे ऑफिसरनि जो रखण आहिनि, उन्हनि खे बदिलियूं कराइण ताईं जेके बि मामला आहिनि सभु उन्हनि जा आहिनि, सभु जेके मशीनूं खाइजी वयूं, जेके दवाऊं खाइजी वयूं, जेके बि तेलनि जा पैसा खाइजनि पिया उहे माण्हू ज़िम्मेवार आहिनि। सही, महिरबानी ज़मीर तव्हां मूंखे अपडेट कयो इन बारे में, असीं कोशिशि कयूं पिया त ज़ाहिद शेख साहिब हिन मौज़ू ते ॻाल्हायो वञे। अगरि तव्हां मुंहिंजो प्रोग्राम ॾिसो पिया त कमेंट सेक्शन में ज़ाहिद शेख साहिब लाइ अगरि को सवाल करणु चाहियो त ज़रूरु कजो, ऐं 2 मिंटनि में ज़ाहिद शेख साहिब खे लाइन ते आणियां। ठीकु आहे, महिरबानी, थैंक यू सो मच, थैंक यू। व्यूअर्स तव्हां सम्झो था त ज़िम्मेवार जे तयन करणु एॾो ॾुखियो थी वियो आहे, का ख़बर कोन्हे त आख़िर ज़िम्मेदार आहे केरु, केरु मामला सभु ॾिसंदो, केरु न ॾिसंदो। ऐं कोशिशि कंदसि त डॉक्टर ज़ाहिद शेख साहिब जेके आहिनि MS आहिनि मटियारी जा। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब सिंध जा मोती मां इमरान मेमन थो ॻाल्हायां, वेलकम थो चवां तव्हांखे पंहिंजे लाइव प्रोग्राम में। थैंक यू साईं, महिरबानी। ज़ाहिद साहब अॼु हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जंहिंमें 2 दोस्त अजल जो शिकार थी विया आहिनि, उन जे बारे में तव्हां छा चवंदो? सही, अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे ॻाल्हाइण वठो। जी सर। मुंहिंजी टीम जेका आहे जीअं हिते जेको आहे पंहिंजो साईं बिशार साहिब मदरसे वटि जेको एक्सीडेंट जी ख़बर पई, ठीकु आहे, त मुंहिंजी फर्स्ट जेका बीठा हुया मोटरवे वारा, फर्स्ट मुंहिंजी एम्बुलेंस हुते वञी पहुती आहे। ठीकु, उन्हनि खे सिविल हॉस्पिटल मटियारी में जेको हिनखे खणी आया,
सर माफ़ कजो, इते हैदराबाद रेफर कयोसीं, ॿियो जेको डेथ थी वियो ठीकु उहो आहे शहदादपुर जो आहे जेको आहे। ओके, असां हुनखे कफन दफन ॾेई असां हुनखे हुते रखियो आहे ऐं उन्हनि खे उनजे वाट्सअप खे असां फोन कयो आहे। असां इंशाअल्लाह ताला असां हुन डेड बॉडी खे बि पंहिंजी गाॾी में असां हुन शिफ्ट कंदासीं। सर उते जेके मौक़े ते दोस्त मौजूदु हुआ उन्हनि जो त इहो चवणु आहे त एम्बुलेंस तक़रीबन कलाक खां पोइ पहुती आहे, इन में केतिरी सचाई आहे सर? साईं असांजी हॉस्पिटल जे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां अहिड़ी काई बि नेग्लिजेंस न आहे जंहिंमें असां जेको आहे वेही पंहिंजी चऊं तव्हांजे भाउरनि जी जेको आहे सपोर्ट आहे ऐं असां जेका पंहिंजी टीम खे जेको आहे पंहिंजो बाउंड कयो आहे त उहा बिल्कुल टाइम ते जेको आहे पंहिंजो हुननि खे ट्रीटमेंट मिली आहे। मुंहिंजो डॉक्टर आशिक आलमंड साहब आहे जेको हुते जेको वेठो आहे, जेके हुनखे मैनेज कयो आहे ऐं उन्हनि जी वीडियो हुननि रिकॉर्ड कई आहे। उन्हनि खे जेको आहे कफन दफन ॾेई करे रखियो अथई, जेके पंहिंजो जेका इंजर्ड जेके आहिनि उनखे असां जेको आहे रिफर करे छॾियो आहे। डॉक्टर साहब ॿियूं त खोड़ सारियूं कंप्लेन्स आहिनि DHQ ऑफिस जे बारे में या DHQ जा जेका मथे तव्हांजी शिफ्ट थी आहे उन जे बारे में। ॿियो हिते सिविल अस्पताल में बि माण्हू चवनि था त हिननि खे रेफर हॉस्पिटल कयो वियो आहे, तव्हां छा था सम्झो? भला इहे मामला दुरुस्त आहिनि या? तव्हांजो आवाज़ कटे पियो मुंहिंजे घरी, अगर लाइव आहे त तव्हांजो आवाज़ कटे। जी जी सर, आवाज़ अचे पई सर? आवाज़ अचे पई सर? हेलो, आवाज़ अचे पई सर? साईं आवाज़ कटे पियो, मां हींअर के रस्ते में आहियां। चले ठीक है सर, ठीक है सर। मटियारी रस्ते ते आहियां जेको हुनखे मां पाण रिकॉर्ड पर कयां पियो। ओके सर, ओके सर, ओके सर, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। छा चवां, उहो ई हिकु ॿिए ते ज़िम्मेदारी विझाइण। अवेज़ गुल सीनियर सहाफ़ी मटियारी जो आहे, उहो बि आवाज़ TV जो रिपोर्टर आहे ऐं उनखे लाइन ते आणियां थो। उन खां पोइ आउं पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप जे तरफ़ वठी वेंदुसि, पर ॻाल्हि उहा ई आहे त ज़िम्मेदार केरु कुझु त। अस्सलाम वालेकुम अवेज़। अवेज़ भाउ, मटिया सिंध जा मोती में लाइव प्रोग्राम में आउं तव्हांखे वेलकम थो चवां। मूं तव्हांखे ऑडियो लिंक ते आंदो आहे। अवेज़ साईं, अॼु हिकिड़ो हादसो थियो आहे मटियारी बाईपास ते, हाफ़िज़ बिशारत जे मदरसे वटि 2 दोस्त हुन में एक्सपायर थी विया आहिनि। जी जी बिल्कुल। छा था सम्झो, केरु आहे ज़िम्मेदार? ज़िम्मेदार त हीअ अस्पताल जी जेका इंतज़ाम आहे, अच्छा, उहा ई हिन जी ज़िम्मेदार आहे ऐं उन सां गॾु तव्हांखे आउं पहिरीं इहो ॿुधायां त हिन वक़्तु अस्पताल मां मुंहिंजो गुज़रण थियो। ठीकु आहे। छो त असांखे कंहिं दोस्त हिकिड़ो विझी छॾियो, रोज़ राति जो असीं अस्पताल मां बिना कंहिं वजह जे लंघंदा आहियूं। ठीकु आहे, ॾिसंदा आहियूं त को मथां इमरजेंसी हुजे, कंहिं मरीज़ हुजे या कंहिंखे का शइ ज़रूरत हुजे ठीकु आहे, त जीअं हुनजी मदद करे सघिजे। त हींअर मुंहिंजो गुज़रण थियो, आउं घर वञी रहियो हुउसि। ठीकु आहे, लाश खे हाणे ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ माना एम्बुलेंस जेका सरकारी अस्पताल में मोकिलियो पियो वञे। ठीकु आहे, 2.5 कलाक गुज़रण खां पोइ कार्रवाइनि जे करे पोइ बि हुनखे माना मोकिलियो पियो वञे। अच्छा पंहिंजे पाणी। अच्छा, डॉक्टर ज़ाहिद सां मुंहिंजी हींअर ॻाल्हि थी हुई प्रोग्राम लाइव दौरान ई, उहे त चवनि पिया त असां त फिल फोर पंहिंजी टीम मोकिली ऐं गाॾी मोकिली ऐं लाश खणाए हेसि ताईं आया, हिकिड़े खे हैदराबाद रेफर कयोसीं, हिकिड़े जो कफन दफन करे ऐं असीं पंहिंजी गाॾी में पंहिंजी निगरानी में हुनखे ॻोठ मोकिले रहिया आहियूं। बिल्कुल डॉक्टर ज़ाहिद जी उहो कुझु ॻाल्हियूं सही आहिनि। ठीकु है, वो उनजो माना ज़रूरी कार्रवाई करे उनखे मोकिले रहिया आहिनि, जेका ॻाल्हि तव्हां सां ख़ुदि कई। जी ठीक ठीक ठीक। अञा ताईं उहो प्रोसेस में हो, एम्बुलेंस लॻी बि थी हुई। ठीकु है, ऐं हुनजा वास सपोर्ट जी आवाज़ जेके वठो पिया विया। जी बाक़ी मटियारी में बि तव्हां हिननि खां एतिरो पुछो डॉक्टर साहिब कुझु हुजे असां गॾु कॉल ते त हुन खां असीं सवाल बाक़ी पुछूं हा, जेके इनशाला असीं पंहिंजे चैनल ते असां हुन खां पुछंदासीं कंदासीं। ठीकु है, पुछो तव्हांजा सठ डॉक्टर आहिनि, हुन डॉक्टर किथे आहिनि? ठीकु है। बस वरी आवाज़ का कोन पई आई त हुनजो बहानो करे हुननि ख़तमु कयो प्रोग्राम। भला भला छा हुन कयो त बहिराल हुन चयो रस्ते में वरी पोइ तव्हां सां ॻाल्हायां थो। अब छा था सम्झो, छा हिते जेके मक़ामी माण्हू बीठल हुआ जेॾीमहिल एक्सीडेंट थियो हो, तव्हांखे नथे लॻो त को भला मक़ामी माण्हू ज़ाहिर हेतिरियूं गाॾियूं लंघंदियूं हूंदियूं त भला पंहिंजे सर पाण हुनखे हॉस्पिटल पहुचाईंदा? छा असांजी आवाम या उन सां गॾु असीं पाण एतिरा बेहस थी विया आहियूं जो ईअं तड़पंदड़ माण्हू खे छॾे ऐं पंहिंजनि कमनि कारनि में महसूस थियो था वञो? असांखे जंहिंमहिल इतला मिलियो असीं हुते वियासीं वाक़ई जॻह ते, त उते छो त पेशेंट खे
जी हाणे एम्बुलेंस खणी वेंदी हुन 1.5 कलाक खनि थियो। अच्छा अच्छा अच्छा। ऐं उन्हनि इहो ॿुधायो त असां जेको हिकिड़ो त तॾहिं ॾींहं ते फोन थी वियो जंहिंखे साइड करण में हर शइ में टाइम लॻंदो आहे। जी बिल्कुलु बिल्कुुल हुन में टाइम लॻो, हुनखे साइड कयूं, ॿिए खे ॾिठूं, हुनखे साइड ते विहारियूं, पाणी पियारियूं, हुनखे चिंची स्टाफ आहे हुते मौजूदु आहे, ठीकु, हुन में हुनखे खण वियासीं, पर हुनखे तकलीफ़ इलाही हुई जंहिं चिंची में चढ़ियो कोन सघो, का गाॾी बि ठीकु आहे। माण्हुनि कोशिशि कई हुननि खे खणी वञण जी, माण्हुनि कोशिशि कई न, ऐं हुननि माण्हुनि 112 रेस्क्यू ते कॉल की, हुते पढ़ियल लिखियल दुकानदार वारा उन्हनि ॿियनि माण्हुनि कॉल की, जंहिंखां पोइ 112 रेस्क्यू जेके एम्बुलेंस हुई मटेरी खे 4 मिलियूं हुयूं, जंहिंजो इफ्तिदा शायदि महबूज़मा कुझु साल पहिरीं कयो DH अस्पताल में, DH अस्पताल में, त उहा एम्बुलेंस आई ऐं उन में हिननि खे खणी, 2 ॼणनि खे हिकिड़ी एम्बुलेंस में खणी मटेरी तेल के अस्पताल ॿुधा, ऐं उन्हनि माण्हुनि उते अखियुनि ॾिठा शाहिद बि आहिनि, उन्हनि उहे पोस्टूं बि कयूं आहिनि, ऐं जंहिंमहिल लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल में लथा, ओॾी महिल मटेरी माण्हू मौजूदु हुआ, कुझु साफ़ मौजूदु हुआ, उन्हनि बि इहे पोस्टूं पंहिंजो गुस्सो ज़ाहिर कयो आहे सोशल मीडिया ते। ऐं साॻी ॻाल्हि बाबा हीउ ज़ुल्म लॻो पियो आहे, इहो ज़ुल्म हींअर कान, सालनि खां ज़ुल्म पियो हले। अवेश माशाल्लाह, हेलो अवेश माशाल्लाह, सीनियर सहाफ़ी आहियो तव्हीं ऐं मटियारी जे मसइलनि ते काफ़ी तव्हां लिखंदा बि रहंदा आहियो, छा था सम्झो भला इन्हनि मामलनि खे, इन्हनि मसइलनि खे कीअं हल कजे? मटियारी जा ज़ाहिरिया चूंडियल नुमाइंदा बि आहिनि, सिविल सोसाइटी बि मटियारी में पाण वटि ठहियल आहे, सम्झो था त इलाही कुझु करण जी ज़रूरत आहे। बाबू जा इन्हनि मसइलनि खे हल करण पहिरीं दिलि खे कबो साफ़, ठीकु, जे पंहिंजा ज़ाती मसइला आहिनि, ज़ाती शयूं आहिनि, रंजिशूं आहिनि, उन्हनि खे छॾे साइड करिणो पवंदो, बाबा उहे थियूं साइड कयूं, सही कोशिशि कयो त उहे ख़तमु कजनि, छो त मुंहिंजे मुर्शिद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत बि आहे, बाबा हिक ॿिए खे तव्हां माफ़ करियो, माफ़ करण बदिले खां वधीक बहितर बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पहिरीं त अवल इहो आहे साइड करे हिकु ई प्लेटफॉर्म ते कजींदा न, या सिविल सोसाइटी सुठे हिकिड़े मोड़ वैली में कुझु माण्हुनि, कुझु दोस्तनि, ऐं तव्हांजे चैनल ते तवसुल सां ॿुधाए थो त उन्हनि जे करे सिविल सोसाइटी खे नाकाम बणाइण जूं कोशिशूं जारी हुयूं आहिनि। त ॾिठो त बाबा कमु था कनि, हीअ त सुभाणे ते खटनि, बाबा असांजो न को असांजो उहो त असांखे को नाम मिलंदो, न को मेडल मिलंदो, न को असांखे थिया। असां हिकिड़ो सोशल वर्क जे नाले सां बिना खे लालच जे असांखे न को सीट खपे, न को इलेक्शन में बीहण वारा आहियूं, न को हाणे बीहंदासीं, असां चओ था शहर जो मसइलो हल थिए, जंहिंमें वापडा जा मसइला हुआ उहे सिविल सोसाइटी हल कराया, इन वापडा जो पहिरीं जॾहिं DHQ जा मसइला हुआ सिविल सोसाइटी ई वई हुई, उते वञी हुन सां मीटिंग कई हुई, पर तॾहिं उहे कम मथां खां लही विया हुआ। DHO यार को सोचियो अथई छा बि करियो, इहे अस्पताल हितां खां विझी तव्हां लेट करे छॾी ऐं 90% सामान असां शिफ्ट करे छॾियो आहे। इहे सभु मसइला हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेंदा, ऐं ॾिसो न अॼोको एहतजाज बि इन जो मिसाल आहे, जॾहिं तव्हां ताक़त हूंदी, मेन पावर हूंदा, माण्हू निकिरंदा त तव्हांजो मसइलो थींदो। DHQ जो मसइलो बि हलियो, तंहिं वक़्तु मटियारी जा माण्हू, मूंखे यादि कोन्हे 50 माण्हू बि कोन हूंदा जेके एहतजाज में शामिल हुआ, ॻोठाणा हुआ, STP वारा वठी आया, GT जा हुआ, फंक्शन लीग जा हुआ, जम JUI जा कुझु माण्हू हुआ, इन तंज़ीम जा कोपर तंज़ीम GS जा हुआ, ऐं माना मुख़्तलिफ़ तंज़ीम जा, पर मटियारी जा 50 माण्हू कोन एहतजाज में कोन हुआ, जेके हुआ नालो कोन्हे। मस्जिद शहर जी मालिकी करण तव्हां पाण न उथंदा, तव्हांखे तव्हां त न गुज़रंदी त पोइ केरु अची कंदो? मलाइको न को इज़राइल लहंदो, न को जिब्राइल लहंदो, न को ॿियो केरु ईंदो, हिते जा माण्हुनि खे कहिड़ो पवंदो। मटियारीअ में हिन वक़्तु इहा पोज़ीशन न हो, राति जे वक़्तु एमरजेंसीअ में तव्हांखे डॉक्टर कोन मिलंदो, सरकारी अस्पताल में जे हूंदो ट्रीटमेंट तव्हांखे मिली त ठीकु आहे, न त तव्हांखे डॉक्टर किथे बि अवेलेबल कोन मिलंदो। प्राइवेट क्लिनिकूं सभिनी क्लिनिकुनि ते 24 आवर जेका सर्विस ई सां ख़तम थी वई आहे। बाक़ी इहा असांखे उमेद आहे, ॾिसो न असांजे में इलेक्शन में हलियासीं भई त असां साईं जलाशय खां पोइ गिफ्ट चयो साईं तव्हां MP थींदा, मटियारी लाइ सरकारी अस्पताल तिलक अस्पताल खे तव्हां रन कराइजो। वरी उहो साॻियो शइ असां फ़ख़्रु ज़मागिब थी खटण हाराइण नसीब जी ॻाल्हि आहे, केरु खटे केरु वारा साल बि मुतबर बि मौजूदु नसीं, जर्नलिस्ट हू खटे आहे हुनखे मुबारक ॾियो, हुन खटी आहे हुन मुबारक न ॾियो, पर सभिनी खे चयो जंहिंजे लाइ जेको तव्हां ॾिसो पिया जेका फेसबुक ते वग़ैरह ते जदोजहद शुरू थी आहे, इंशाअल्लाह इन जो को न को लाइबल को न को माना सम्झो हल निकिरंदो, मसइलो हल थींदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अवेस दोस्तनि खे या मटियारी अवाम खे को पंहिंजे तरफ़ां को अहिड़ो मैसेज जंहिंसां भला अवाम पंहिंजो चुप जो रोज़ो त तोड़े
हिते हालत इहा आहे जे अगर को पोस्ट कंहिंजे लाइ रखे थो त माण्हू शेयर करण लाइ तयार कोन्हनि, अगर का शइ सुठी माण्हू केरु करे थो त उनखे एप्रिशिएट करण लाइ तयार कोन्हनि। इन्हनि दोस्तनि लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां? दोस्तनि लाइ मैसेज त पहिरीं इहो, पोइ बाद में ॿुधायो न, पहिरीं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जी तव्हां सां ॻाल्हाईंदे हिकिड़े मूंखे मैसेज कयो आहे जी जी फेसबुक ते कंहिं माण्हू आहे जी 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 मटियाणी अस्पताल जेको थोरी देरि पहिरीं मूं लिखियो त जनरेटर जेको डॉक्टर तस्लीम ने ओटी मंज़ूर कराई हुई जी जी साॻी फैसिलिटी आप सरकारी अस्पताल में फ्री में ॾियण लाइ तयार आहियूं। अच्छा पंहिंजी कावश ना ख़ुशि आहे हिते मटियाणी में ओटी जी मंज़ूर कराई, ओटी खे रनिंग पोजीशन लाइ मशीनूं घुरायूं, ठीक है जनरेटर आया, वो जनरेटर मटियाणी हिकिड़े वॾे जो डॉक्टर थो हले जी जी अच्छा उते जेकी मशीनूं हुयूं उहे मटियाणी खां ॿाहिरि कंहिं माना ॻोठ या शहर जो उते जेके प्राइवेट क्लिनिक ते थो हले। अल्लाह प्लस में उते जो हींअर मां मैसेज कयो आहे त उते जूं जेकी ईसीजी हुयूं या ॿियूं मशीनूं आहिनि उहे मशीनूं मटियाणी जे वरी कंहिं ॿी प्राइवेट क्लिनिक ते उते पयूं आहिनि, अल्लाह लेबोरेटरी मशीनूं पयूं आहिनि, सिलेंडर पिया आहिनि। इहो हींअर मां ॻाल्हाईंदी लाइव ॾिठो आहे, मैसेज कयो आहे सच या कूड़ रब खे ख़बर। जी जी बिल्कुलु बिल्कुलु न्यूज़ हलाईंदा आहियूं, सही सही ज़ुल्म कहिड़ो हूंदो, वॾो ज़ुल्म सही। सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे, सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे जंहिंजे करे तरह मतिलबु सम्झां थो त इलाही मामला माण्हू हल करे सघंदा, पर पोइ अलाए छो माण्हुनि में इहा अवेयरनेस कॾहिं ईंदी असांखे सम्झ में नथो अचे। बिल्कुलु जी जी सोशल मीडिया बिल्कुलु बिल्कुलु जी जी समझी विया फ्री ऑफ कॉस्ट आहे, बिल्कुलु 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 सही आहे बिल्कुलु बिल्कुलु। महिरबानी अवैस, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु मुंहिंजे प्रोग्राम लाइ ॾिनो, तमामु महिरबानी तव्हांजी भाउ, ख़ुदा हाफ़िज़। व्यूअर्स, लफ़्ज़ नाहिनि ॻाल्हाइण लाइ, किथां आणी लफ़्ज़, माण्हू मरी विया, कंहिंजा मरिया, उन्हनि जी हालत छा हूंदी, कीअं हूंदा, उहे ॼाणे सघनि था, पर प्लीज़ 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 अवाम खे इहा इल्तिजा आहे त चुप जो रोज़ो ख़तमु कयो, ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो, नथा ॻाल्हायो त फेसबुक ते पोस्टूं शेयर कयो, जेके सही शइ लॻे थी उन खे शेयर कयो, कुझु त कयो, कुझु त कयो, लिखो ॻाल्हायो ॻाल्हायो नथा त लिखो, लिखो नथा त शेयर कयो, कुझु त कयो, कुझु त कयो, कुझु त कयो। कोशिशि कंदो त डॉक्टर ज़ाहिर शेख सां हिकिड़ो इंटरव्यू आऊं तमामु घणी कोशिशि करे कंदो उन्हनि सां, ताकी हक़ीक़तूं अञा वधीक असांखे सही तरह मालूम थी सघनि। इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।